बे पासे जामशोर में अपडेट कंदासीं। सूबाई वज़ीर सिहत लम्स अस्पताल जो दौरो कयो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया एमएस पारां ब्रीफिंग बि ॾिनी वई। सूबाई वज़ीर अशराफ फसल पेचो अस्पताल जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। सफ़ाई सुथराई न हुजण ते अमले ते कावड़ जो इज़हार बि कयो वियो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। जामशोर मां सूबाई वज़ीर लम्स अस्पताल जो दौरो कयो आहे। एमएस पारां ब्रीफिंग बि ॾिनी वई। सूबाई वज़ीर अशराफ फज़ल पेचो अस्पताल जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो ऐं सफ़ाई सुथराई न हुजण ते अमले ते कावड़ जो इज़हार बि कयो। बोर सूरत-हाल बाद अस्पतालुनि में मरीज़नि जो अंगु वधी वियो आहे। मुतासिरनि खे इलाज जूं वधि खां वधि सहूलियतूं फराहम कयूं वञनि, अशराफ पेचो जो चवणु आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। जामशोर मां जिते सूबाई सिहत जी वज़ीर लम्स अस्पताल जो दौरो कयो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया बोध सूरत-हाल बाद अस्पतालुनि में मरीज़नि जो अंगु वधी वियो आहे। मुतासिरनि खे इलाज जूं वधि खां वधि सहूलियतूं फराहम कयूं वञनि, अशराफ पेचो हिदायत जारी कई आहे।